या रसूल कौन है फिक्र ज़माने में, कौन है फिक्र वफा जी आसा है हसनैन जनाने में। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम जेका भी हेल्प पुॼे त तव्हां महिरबानी कयो असां असां हिन महिल गादी नशीन मुतवली सजादा नशीन उन हथाटी मां सैयद इनायत अली बुखारी आऊं आहियां। हिन महिल सैयद बिरादरी जी पग आहे ऐं गादी नशीन जी पग आहे। असां ही उर्स अॻिते हली असां जुदा उर्स मुबारक कंदासीं। हाणे असांजो 3 ॾींहंनि जो उर्स मुबारक आहे, सिर्फ़ु 3 ॾींहं। साईं सूफ़ी दाता हाफ़िज़ अली अकबर शाह जो हिकड़ो भेरो जंहिंजी नज़र पई दर तुझे दरबान थिया, ओ तुझे हुस्न ते दिल बर जानी होरा मलक मस्तान थिया। हिकड़ो भेरो जंहिंजी नज़र पई